سبحان الله. الحمد لوليه والصلاة على نبيه. سبحان الله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله. إنما يعمر مساجد الله من آمن بالله واليوم الآخر وأقام الصلاة أن يكونوا من المهتدين. سبحان الله. أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام أجعلتم سقاية الحاج وعمارة المسجد الحرام كمن آمن بالله واليوم الآخر وجاهد في سبيل الله لا يستوون عند الله والله لا يهدي القوم الظالمين. الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله بأموالهم وأنفسهم أعظم درجة عند الله وأولئك هم الفائزون. يبشرهم ربهم برحمة منه ورضوان وجنات لهم فيها نعيم مقيم خالدين فيها أبدا إن الله عنده أجر عظيم. وقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق سبحان الله ليظهره على الدين كله وكفى بالله شهيدا. محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار
رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا سيماهم في وجوههم من أثر السجود ذلك مثلهم في التوراة ومثلهم في الإنجيل سبحان الله كزرع أخرج شطأه فآزره فاستغلظ فاستوى على سوقه يعجب الزراع ليغيظ بهم الكفار وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. سبحان الله صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على درود شریف پڑھو بلند آواز سے. اللهم بارك كما بارك اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. अज 27 मई सन 2021 15 शवाल मुकर्रम 1442 हिजरी हजरत मौलाना नदीम अहमद हैदरी साहब के ही प्लाट फी सबीलिल्लाह मस्जिद ऐं मदरसे जे लाइ वक़ुफ़ थियो। उन जी मदरसे जी कम जी शुरुआत जी इफ्तिताह जे लाइ इहो जेको प्रोग्राम इफ्तिताही प्रोग्राम रखियो वियो आहे संदुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला मौलाना नदीम अहमद साहब खे वधीक हिम्मत अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुजाहिदनि जे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकतूं फरमाए जिन ही प्लाट अल्लाह जे घर ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मदरसे जे लाइ वक़ुफ़ कयो। सदक़तुन जारियतुन भली माण्हू दुनिया छॾे वञे दुनिया जो जहान छॾे वञे हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो आमाल नामो मरण खां बाद बंदि थी वेंदो पाण बि ख़तम आमाल नामो बि लाग। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पाण दुनिया जो जान छॾे वेंदा आहिनि पर उनजा नामा आमाल बंदि न थींदा उहे खुलियल हूंदा आहिनि उनमें नेकियूं
हिकिड़ो माण्हू आहे पाण मरी वियो पियो औलाद छॾे वियो उहा औलाद हुनजी नेक सालिहा आलिमा निमाज़ी आहे दीन जो कम पिया कनि पाण छॾे वियो आहे पर हुनजो नामाए अमाल खुलियल आहे त उन्हनि जेके बि पोयो अजर कया निमाज़ूं पढ़ियूं रोज़ा रखिया ख़ैर जा कम कया अल्लाह ताला उन्हनि जे नामाए अमाल में नेकियूं पियो लिखंदो हेॾो खोटी न थींदी जेकी कनि पिया उन्हनि खे खोटी न थींदी पर हुननि जे नामाए अमाल में नेकियूं वण लॻाए वियो जेसीं ताईं माण्हू वण जे हेठो छांव हासिल कंदा नलको हणाए वियो पुल ठाराए वियो खूह खोटराए वियो मस्जिद ठाराए वियो मदरसो ठाराए वियो पाण मरी वियो आहे पर जेके शयूं पोयूं करे वियो आहे न क़यामत जे सिज बण ताईं हुनजे नामे अमाल में पिया नेकियूं लिखनि सदक़तुन जारिया ते जंहिं प्लाट ॾिनो आहे उन्हनि पंहिंजो सदको जारी करे गैर आबाद ज़मीन खे आबाद करण वारी ज़ात कंहिंजी आहे ॾाढा त चओ ये ज़मीन कंहिं वक़्तु पोख ॾींदी कंहिं वक़्तु कणक जमाईंदी हिंदाणा जमाईंदी सारियूं थींदियूं पर अल्लाह ताला ने ज़मीन जी एली बुधी जो अल्लाह तबारक व तआला ने ज़मीन के मस्जिद मदरसे जे लाइ क़बूल फरमायो जो ये ज़मीन हाणे आलिम ऐं कुरान जा हाफ़िज़ पैदा कयो गुलाब जा गुल पैदा कयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में भी मदरसो को काबतुल्लाह में 360 बुत 360 ओ काबो बुतन का तने आजाद थियो जने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में मदरसो को ये मदरसा जेके ही कायम थियन था कहां चवंदो तुम्हारा उन्हनि खे ज़रूरत कहिड़ी आहे जो ने जंग में मदरसो खोलियो शहर में मदरसा घणा हिन ज़मीन जी जो अल्लाह ॿुधी हिन इलाइक़े वारनि खे फ़ाइदो कीअं पहुचे तौहीद जो कम कीअं हले दीन जो कम कीअं हले कुरान जा हाफ़िज़ हे ॿाराणे जा माण्हू जेके हिन इलाइक़े खां हेॾे शहर ॻोठ आहिनि उन्हनि माण्हुनि जा बच्चा कीअं कुरान जा हाफ़िज़ आलिम ये क्लास करे विंदा मदरसो होंदो मस्जिद ॻोठ भी आबाद थींदो घर भी ठहे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में अब आए ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक में मदरसो खोलियो उन मदरसे में शागिर्द पढ़िया ऐं काबतुल्लाह बुतन का आजाद थियो काबो पाक थियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदरसे में जिन तालिबन कुरान पढ़ियो को अबू बकर सिद्दीक बणजी वियो को फारूक आजम बणजी वियो को उस्मान ज़िन नूरन बणजी वियो को अली उल मुर्तज़ा शेर खुदा बणजी अल्लाह जी घुर इन ज़मीन के रब घुरियो ये तो मस्जिद थी मस्जिद ठाणे जो हक भी ईमान वारनि मोमिनन तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो ई मदरसा ई मस्जिदूं ई अल्लाह जा घर जंहिंते अल्लाह राज़ी थींदो उन्हनि माण्हुनि मां अहिड़ा अल्लाह कम वठंदो ऐं मस्जिद ऐं मदरसे खे मस्जिद खे ठाहिणो हक़ कंजो फरमाइंदा इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर व अक़ामस सलात व आतज़ ज़कात व लम यख्श इल्लल्लाह फ़असा उलाइका अन यकूनू मिनल मुहतदीन रब तो फरमाए मस्जिदूं ठाराइनि केरु ठाराइनि
बीजा दे फरमाए मा कान लिल मुशरिकीन यअमुरू मसाजिद अल्लाह, मुशरिक के कोई हक ना है जो मस्जिद ठाराए। मुशरिक के हक न तो ये मस्जिद ये मदरसा मुशरिकन के ठाण जो हक ना है। छो मुशरिक पलीत, मुशरिक पलीत। फरमाइंदा या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल मुशरिकून नजस फला यक़रबुल मस्जिदल हराम। अल्लाह फरमाए तो ईमान वारो मुशरिक पलीत तव, मुशरिक पलीत तव, उनके मस्जिद में न छड़ियो। फरमाइंदा मुशरिक के कोई हक ही ना है जो मस्जिद ठाराए। अल्लाह अल्लाह रब मस्जिद के ठाराए। फरमाइंदा इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर। फरमाए मस्जिद हुए ठारन जिन जो अल्लाह ते ईमान, अल्लाह ते ईमान, आमन तो बिल्लाह, ईमान आ दो मां अल्लाह, आमन तो बिल्लाह में वरी छह गालियो। ईमान मां अल्लाह ते आंदो, ईमान में वरी शन शन जो हुजण जरूरी। आलिमुल गैब हाज़िर नाज़िर मुख्तारे कुल, ये सब जने अल्लाह में ये सिफत समझंदो तने इनके चइबो मोमिन। मोमिन मस्जिदियूं ठाराइण जेके मोमिन, अब जेके मोमिन। अचो तो कुरान खां पुछूं त सही मोमिन जूं निशानियूं त बयान कर। कुरान तो फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा। भी तो जो बाहर सुभान अल्लाह। मोमिन जूं निशानियूं घणियूं पंज। अब घणी सही न तोले तोरो जो न तोला न जा न सही अला जड़ो थी। इन्नमल मोमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह, मोमिन जी पहली निशानी अल्लाह कुरान पहली इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम। फरमाए सोना ऐलान कर द मोमिन जी पहली निशानी याद जो मोमिन जे आडो अल्लाह जो नालो कवींदो अल्लाह मोमिन जी दिल ॾकी वेंदी। अल्लाह खां रजन अल्लाह वारो बा थी विया, दिल ॾकी वई। इहा निशानी मोमिन जी बी। छो तो कुरान तो चए मस्जिद उहे ठाराइण जेके मोमिन आहिनि। अब केर मोमिन। फरमाईंदा इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाह। है चो सुभान अल्लाह। ये जे मस्जिद ला बिलाट नो न यो भी मोमिन ना। जितरन भी पंजी गलजी सजी जमीन जो हिस्सो बाहर बेन पाना बाबा असा नो से मौलवी साहब के मस्जिद में ये भी ईमान वाला। हां चाहे भी ईमान। इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाह। सोना मस्जिद हुए ठाराइण जिन अल्लाह ते ईमान, यानी मोमिन मस्जिद ठाराइण बिलाट भी मोमिन ही दींद ठाराइंदा भी ईमान वारा। इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाहि
मन आमन बिल्लाह ईमान आना दो अल्लाह दे मस्जिदों ठहराइन सही मोमिन केड़ा गन फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम मारी निशानी मोमिन जी आजो मोमिन जी आजो अल्लाह जो नालो कवींदो मोमिन जी दिल ढकी वेंदी बी निशानी मोमिन जी व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना अल्लाह तो फरमाए ओ मुझा मिठा मोहम्मद करीम बी निशानी मोमिन जी आजो मोमिन जी आजो अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो मोमिन कुरान ॿुधंदो तो मोमिन जो ईमान वधी वेंदो ये निशानी है मोमिन जी कुरान ॿुधे दिल ठरेस ऐं कुरान जो आवाज ॿुधे त मोमिन चाहते ठरे चाहते अब मोमिन कुरान जो आवाज ॿुधे त ख़ुशि थिए चाहते अॼु हिन मुंहिंजे हे मदरसो तौर ते हिते छा हलंदो ॻाल्हायो न था नवां मुस्लमान हो छा कुरान त मोमिन ठरंदा हितो ईंदा भी ठरंदा वींदा भी ठरंदा छो त इहा निशानी मोमिन जी कुरान कुरान ॿुधंदो कुरान जो आवाज ॿुधंदो त मोमिन जी दिल ठरी पवंदी बी निशानी एक निशानी इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम सोना परी निशानी मोमिन जी सोना मोमिन जादो अल्लाह जो नालो खयो वेंदो सोना मोमिन जेको रब जो नालो ॿुधंदो त दिल में भउ थींदुसि बी निशानी व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना सोना बी निशानी मोमिन जी जो मोमिन जे आदो अल्लाह जो कुरान पढ़ियो वेंदो सोना मोमिन कुरान ॿुधंदो वेंदो दिल भी ठरी पवंदुसि ईमान भी वधी पवंदुसि ॿी निशानी वअला रब्बिहिम यतवक्कलून सोना मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो चौथी निशानी अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात मोमिन नमाज़ क़ाइम कंदो व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सना मोमिन अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्च कंदो ए प्लाट ॾिनो रब जे नाले ते ख़र्च थियो मस्जिद ठहंदी पंहिंजे माल जी ज़कात या ख़ैरात या सदक़ात हिन मस्जिद ऐं मदरसे में ॾींदा वेंदा मस्जिद ठहंदी वेंदी रब जो घर ठहंदो वेंदो फरमाई इहा मोमिन जी निशानी जो मोमिन अल्लाह जे ॾिनल माल में रब जे नाले ते ख़र्च कंदो अल्लाह जो नालो ॿुधे दिल में भउ थिएस कुरान ॿुधे ईमान वधी पएस हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो मोमिन नमाज़ भी क़ाइम कंदो ऐं अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्च कंदो अल्लाह जो कुरान में फरमाईंदा उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा सोना पक्का इहे ई मोमिन अथई जिन में पंज निशानियूं लभंदी ये मोमिन जिन ईमान आंदो अल्लाह जो नालो ॿुधो दिल बहुत ही कुरान ॿुधो त दिल ठरी पियनि हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कयूं नमाज़ भी क़ाइम कयूं रब जे ॾिनल माल मां अल्लाह जे नाले ते ख़र्च भी कयूं फरमाई इहे पक्का मोमिन मोमिन आए ते इंसान मोमिन इन अल्लाह कुरान तो फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात बेशक जिन ईमान आंदो अमाल सालिह कयो ईमान भी कामिल अमाल सालिह भी कामिल ईमान भी मुकम्मिल अमाल सालिह भी मुकम्मिल फरमाए कानत लहुम जन्नतुल फिरदौस नुज़ुला फरमाए क़यामत जे ॾियारे रब जो फरमाए ये जन्नत में मुंहिंजा मेहमान हूंदा इन जो मेज़बान मां रब थींदुसि ईमान भी कामिल अमाल सालिह भी कामिल क़यामत जे ॾियारे अल्लाह तो फरमाए मुंहिंजा मेहमान हूंदा हिन जो मेज़बान मां अल्लाह ऐं ॿुधो जन्नत में वेंदा हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न हफ़्तो न
महीनों न साल न खालिदीन फीहा अबदा हमेशा हमेशा जन्नत में वींदा त निकलदा ही न छो त जन्नती जन्नत में वींदा तो उनते मौत नहीं दो छो हमेशा जन्नत में हो दुनिया जा त ॾियारा चार हंध कुछ गुजरिया न कुछ गुजरी वेंदा अबा कुछ गुजरिया न कुछ गुजरीदा ही फायदो आहे चो इंशाल्लाह हिम्मत करे मोली नदीम सां एडी चो हिम्मत कराईंदासीं चो इंशाल्लाह जल्दी मस्जिद तैयार थी ता चुप था कयो होरिया था ता वरी चवंदासीं असां ग़रीब आहियूं असां काॾो अरे हमेशा दीन इस्लाम के खयूं ई गरीब गरीब मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जने मां दीन जी दावत ॾिनी मुझे दीन के कबूल करण वारा गरीब मिस्कीन हुजूर फरमायो जने क़यामत वेजी थींदी ईंदा भी गरीब हाफिज़ भी गरीब आलिम भी गरीब कुरान ॿुधण वारा भी गरीब कुरान ॿुधाइण वारा भी गरीब मदरसन पढ़ण वारा भी गरीब मदरसन हलाइण वारा भी गरीब आया भी गरीब रहंदा भी गरीब अल्लाह मदीने जे मीर फरमायो तो फतूबा लिल गुरबा हुजूर फरमायो ओ गरीबो तवा के यार बा मोहम्मद करीम जी मुबारक तव जो क़यामत जे ॾियारे अमीरन का 500 साल पहिरियां गरीब अग में जन्नत में वींदा अग में वींदा अग में जिन अग में ईमान आंदो नबी संजा साहबी सब गरीब पर अमीर भी हुया तो अमीरन पैसा लिकाए तो रही रखे तो रही लिकाए जने तो सही न जिहाद जे लाए मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो वञो जिहाद लाए चंदो खणी अचो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐलान हजरत अबू बकर सिद्दीक वयो उमर फारूक वयो उस्मान साईं भी वयो अली भी सखी हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु वो भी सखी मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जो नजर अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक भी आयो उमर साईं भी आयो हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो अजो मां सभनी काने की में मारे वींदुमि अजो मां गोल करी वींदुमि सो माल जजो हो उन माल के हजरत उमर साईं पैसा कयो एक सो घर रखी आयो एक सो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए खणी आयो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया पुछा कर फरमाई पान फरमायो उस्मान लाउड हलाने इजाजत नथो ना आयो न पान अब वेही रहो बस बरबो नबी से फरमाया उस्मान तू घणो खणी है जिसने 200 घोड़ा अब गाना माल तो जाम हो से साईं फरमाया घणो खणी आयो आ जिसने 200 घोड़ा नबी ने फरमाया अल्लाह गंजन नो देखो जो वधा होने दा चो ता के भी जेकर मां चवा ता ए कणक घणी थी गंज थी चंदो कोन था क्यों वेही रहो तरकीब तो हाँ माना ठई टक ते तो की अल्लाह तौला ते तो उठी चवण सुभान अल्लाह अरे दीन जो कम गरीब कंदा खुदा जी ज़ात ए अमीर लिकाइंदा ऐ मरण का बो खत्म ही कोई नहीं एड़ा छोरा चंदा ये गरीब कम करंदा ए त अमीर लिकाइंदा विंदा ओ मुआ त माल भी तेरे जियो औलाद भी तेरे जी अकेले खबर न पई चारे नौ सर साईं फरमाया तो उस्मान अल्लाह तो के गंजर ना को जो वधा जैसे 900 उठ भी सामान सा भरे रे नामा साईं फरमाया अइया वधा अइया और हितो जो को हुजिया ना जो को चविया मुला बस बाबा दीन को ता फेराई सच्ची गा
ये नहीं चवे साईं बस ता असा के भजाई दो वरी हे नबी से फरमाया या वदाते हेडी गोत्री पैसन जी भरी आहे रोकड़ रोकड़ नबी साईं के नहीं साईं ही हथ में करे हिय भी कन पे हिय रांद पे करे हिय करे वरी हिय पे करे हिय करे वरी हिय पे करे नबी साईं दुआ करी मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो अल्लाह उस्मान मा मोहम्मद के जमीन ते राजी कयो अरब तो अर्श ते राजी थे हुजूर दुआ घुरी पान फरमाए मा जर्र उस्मान मा अमिल बदल यौम हुजूर फरमायो अजनी अकाडी जेको उस्मान कम कंदो अल्लाह नुकसान दींदुस अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमाए कुल नबिय्यिन रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान हुजूर फरमायो अल्लाह जन्नत में हर नबी के दोस्त दी दो पर वो जो दोस्त जन्नत में उस्मान हो दो नवत बार नबी से जन्नत की बिशारत नवत हुजूर फरमायो उमर तू ले हवाल तू घणो खणी आयो हजरत उमर चयो साईं मां अधु खणी आयो हां अधु बचड़न जे लाइ छॾे आयो अधु छॾे आयो पर नबी से हीअं पुछो उस्मान उमर घर घणो छॾे आयो चई तो हूं चवा पियो तो मां सभिनी को मारे वेंदुसि नबी साईं जो चयो तो घर घणो छॾे आयो आहे त मुंहिंजूं हेठियूं हेठि हली वयूं मथियूं मथे हली वयूं मां चयो मां साईं अधु छॾे आयो आहे अधु खणी आयो आहे पाण फरमाई पोड़ा अबू बकर तू ॾे हवाल तू घणो खणी आयो आहे घर घणो छॾे आयो आहे चयईं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो बाक़ी न सुई छॾींदमि न सॻियो सभु मोहम्मद जे कदमनि में वारे वाह हजरत अबू बकर ये जो चयो तो हजरत उस्मान साईं हजरत उमर साईं रोई वेठो चई यार असां तो खटी नथा सघां अगी अइया ॿुधो अम्मा आशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला ना मदीने जे मीर जी रानी हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो जी न्याणी चवे थी उन रात जने बाबे का मुझे साईं सामान घुरियो हुजूर दे सामान खणी उन रात मुझे बाबे के भलो वगो पातलो हो कीमती वगो पातलो हो अल्लाह सजी रात सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो निंद्र न कई पांजो पाण के पाण पियो चवे इश्क जी दावा कई तई आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामान घुरियो ए छा तो के भलो कीमती वगो न तो चहे वयो मदीने जी बाजार में वगो कमाई पैसा जजत उनमा एकड़ो वगो वरतई तमाम थलो चतन हणो फाटल वो पाए करे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरी में अची वेठो पैसा भी मदीने जे मीर खे ॾिनई ओ मौजा साईं हे तव्हां खे कमींद अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो मुसलमानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वेठो जिब्रील अमीन लई आयो सहाबी जी सूरत में ईंदो हो जिब्रील के भी उहो वगो पातल हो पुराणो वगो पातल वगो मदीने जे मीर फरमाए जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह हे केड़ो वगो पाए आयो हे फाटल वगो पाए आयो चे तो मोजा साईं शरो मान पातो अजो अल्लाह सभनी मलाइकर के चयो ओ मलाइको अवा वो वगो पायो जेको ज़मीन ते अबू बकर सिद्दीक पातो नता जो सुभान अल्लाह साईं सेमा अल्लाह जा सलाम अबू बकर सिद्दीक दे खणी आए छोकरा वेही रहो इजलिस वेयो वेयो ये जेके झगड़ा ये तो सुधरंदा मत ये सादला तो सुधरंदा हां ये इन जो हक अथव अभी हमारे हक है न त नालो जमे त नालो भलो रखो 11 जन त अल्लाह जो नालो सेखारियो ने 7 साल जन त नमाज जो अमर को 10 साल जन त कुरान जी तालीम ॾियो ने एसी ताईं हाफिज आलिम बनाए वॾा जन शादी करायो एस ताईं अभी हमारे हक हक जणीदा खारा भरींदा न वञो बस ये जणीदा उछलींदा वञो न अल्लाहु अकबर ॿुधो
सही न माले जो नालो छा रखियो अथई ओ सही लदीमा नालो छा आहे तौहीद नारे तकबीर ॾाढा ॾाढा नारे तकबीर हाणे अंदर ॾाढा ओ दोस्तों मां अर्ज़ कयां तव्हांखे अल्लाह जी ज़ात जो कसम तौहीद आबाद मौलवी साहब नालो रखी हिन इलाइक़े में तौहीद जो बिज छटे की इंशाअल्लाह तौहीद जा बूटा जमा हां थोरो तवज्जो दोस्तों साईं जन फरमास हजरत अबू बकर सिद्दीक के चई सही जिब्रील अचो तो अल्लाह से मांखे मोकिलियो आ त अबू बकर सिद्दीक के मुझा सलाम अलैहि ता चांडन जो सरदार खान जा सलाम अचन कहले इकले के चांडे दे इन फकीरन दे जो अचन हे फकीर जेके बई वेठा ने सरदार खान साईं सलाम नान गुलजा गुल बहार के और इन साईं हसन के सपालीना साईं बुध बुध सपालीना साईं मीर साहब सलाम मोकिलना साईं सरदार साहब हजरत अबू बकर सिद्दीक दे अल्लाह जा सलाम आया से बुध बुध से अल्लाह तो चवे त अबू बकर के मां रब जा सलाम दे आई बुध बुध आई चवे तो से अल्लाह तो चवे त अबू बकर सिद्दीक का पुछी दे त राज़िया या नाराज़ थोड़ो तवज्जो तो क्यों मुरे थोड़ो थोड़ो ले नौ कमा अल्लाह तो चे त अबू बकर का पुछ त राज़िया या नाराज़ा सही किया रब तो फरमाए त को ज़मानो हो त 70,000 दिरहम तुझे घर में 70,000 को ज़मानो हो 70,000 दिरहम तुझे घर में 11 कपड़े जा दुकान मक्के जी बाजार में अजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा इश्क कई मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम जो कलमो पढ़ई अजो घर में त कुछ कोने न सुइया न सगो अल्लाह दुकान भी खत्म सुई सगो भी घर में न चो रब तो फरमाए इन हाल में राज़िया या नाराज़ अल्लाह ओ तौहीद आबाद नए कायम शुदा मदरसे में अचण वारो मौलाना नदीम अहमद चांडे साहब जे दावत अचण वारो खुदा जी ज़ात जो कसम हजरत अबू बकर सिद्दीक चयो ओ मुझा साईं मुझा मोहम्मद करीम एदा अल्लाह अल्लाह दे रसूल दे इश्क में मुझे जान कब्रन के टाक्यू लगलन पर जे अल्लाह अल्लाह दे रसूल दे इश्क में जान के टाक्यू लगल हो जना तभी अबू बकर राजी हो गया पर जे जान के लगल हो जना न तभी अबू बकर सिद्दीक अल्लाह अल्लाह के रसूल का राजी हो गया ये दोस्तों सहाबा जानो ने हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु भी माल खणी मोहम्मद करीम जे दीन जे मथा गोरियो अबू बकर साईं भी सजो माल मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मथा गोरियो अदा दीन ही ना आयो सहाबा हिजरत कई मदीने वारन नुसरत कई हिजरत ऐ नुसरत सा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन पखेड़ियो अल्लाह चो जने मदीने में आया त मदीने में जिहाद शुरू थियो अल्लाह फरमाए जा सुन दीन जे दुश्मन सा लड़ सुन खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं जने ऐलान कयो जिहाद जो हिकड़ी माई या कुरारी हुजूर फरमाए वञो जिहाद लाए चंदो दखणीअ जो हिक माई वेचारी आई मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां सहाबा चवंदा या रसूल अल्लाह माई आई पंहिंजो बचो
बचड़ो खणी आई नंढड़ो ॿार हुज़ूर फरमायो पुछोसि छाजे लाइ क़ुरानीअ चयो मुंहिंजा साईं तव्हां जो ऐलान थियो जिहाद जे चंदे लाइ साईं मां ग़रीब मिस्कीन घर में कुझु कोन हो साईं मुंहिंजो मुड़ुस बि शहीद थी वियो सोना घर में ॿियो कुझु कोन हो ही नंढड़ो बचड़ो खणी आई आहियां पाण फरमायो बच्चो काॾे कंदासीं हिन जिहाद कंदो न तलवार हलाईंदो न तीर हलाईंदो काॾे कंदासीं माई चवे थी सुण मां हे बच्चो खणी आई आहियां हुन मुजाहिद सिपाहीअ खे ॾियो जेके ढाल कान्हे जिहाद जे मैदान में मुंहिंजे बचड़े खे हीअं खणी बीहे हुन काफ़िर जो तीर अचे मुंहिंजे बच्चे खे लॻे सुण मुंहिंजो बच्चो शहीद थी वञे मुजाहिद इस्लाम जो सिपाही बची वञे क़यामत वारे ॾियारे मां भी शहीद जी मां सॾाया ओ दोस्तों औरतुन पंहिंजा बच्चा पेश किया हिकिड़ी माई पंहिंजा वार खणी आई ॿुधो ॿुधो वार साईं फरमायो वार काली कंदासीं समझो था वार काले कंदासीं साईं ही मुंहिंजा वार वॾा तव्हांजो ऐलान थियो मूंखे कुझु कोन हो घर में पोइ तंहिंजे करे मां पंहिंजा वारड़ा खणी आई आहियां हे कुझु वॾड़ा आहिनि पोइ हिन वारनि खे वटे सटे हीअं रसो ठाहे मुजाहिदनि जो सामान ॿधंदो त मुंहिंजा वार इस्लाम में कमु अची सलाम औरतुनि खे पंहिंजा बच्चा पंहिंजा वार थी वञनि ओ दोस्तों ये नबी जो दीन फैलो हित जी बोतो काथे मको मदीनो काथे ओ कंबर जे इलाके में इन बारालीअ में अजो मदरसो तो ठहे जंहिंजो मदरसे जो जे शहर में ठहियो आहे अञा घर हिकिड़े जो बुनियादो पियो आहे त नालो पइजो आहे तौहीदाबाद हिकिड़ो त तौहीद जो नालो खणो ॾाढो ॾुखियो मके में ॾाढो ॾुखियो तौहीद चुप करो खुदा जी ज़ात जो कसम ये सहाबा जी कुर्बानी बच्चा ॾिनो औरतुनि बच्चा ॾिना नबी साईं ऐलान कयो न हिकिड़ो सहाबी आहे हुन जा 4 पुट जिहाद ते था वञनि घणा चओ हे वञनि ज़ाल खे चई त मां बि वञां ज़ाल थी चवे मां त ॾिसां थी कोन थो वञे ईअं छो पई चवे जीअं जल्दी अञा बि जिहाद जो शौक़ु थिएसि वञी जे मां त ॾिसां थी कोन थो वञे जे मां वञां थो होरण्या मंड जंग का मंडलो हो मनकाईंदो मदीने जे मीर ॾे आयो हुज़ूर फरमायो ॾे ख़बर कीअं आयो आहे चईसीं मां जिहाद ते हला पाण फरमायूं पुट तूं मंडड़ो आहे जंग खां माज़ूरनि ते मयार नाहे फरमाई लैस अलल अअमा हरज वला अलल अरज हरज वला अलल मरीज हरज अल्लाह तो फरमाया अंदर ते मयार नाहे मंडड़न ते मयार नाहे बीमारन ते मयार नाहे अल्लाह हुजूर फरमाया पुट तो ते मयार नाहे तू मंडड़ो रोई करे चए तो या रसूल अल्लाह साईं मुंहिंजा 4 पुट वञनि मां न वञा तमाम मंडली जगह सां भी जन्नत में घुमदो वरता सही मंडली जगह सां भी तो जन्नत जा शेर क्या साईं फरमाए वञ चो सुभान अल्लाह भजंदो आयो मंडली जगह सां ज़ाल खे चई तू चवे थी न तो वञे पर मूंखे मुचड़े मोहम्मद करीम भी मोकल ॾिनी आहे मां वञा तभी चवे बीठो न हिते छाजे लाइ बि चवे जी अञा भी जल्दी अञा भी वञे बीठो जिन मां वञा तो वयो कमरे मां तलवार खणी दरवाजे ते आयो चो सुभान अल्लाह हिक हथ में लटा ॿिए हथ में तलवार ये बैतुल्लाह ने मुंह करे जे तो अल्लाहुम्मा ला तुरद्दिनी फी अहली अल्लाहुम्मा ला तुरद्दिनी फी अहली हे मुंहिंजा अल्लाह मांखे हाणे पंहिंजे घर वापस न मोटाए चओ न सुभान अल्लाह मंडड़ो जिहाद जे मैदान में आयो ओहद जी लड़ाई आहे
जंग तो करे जंग कंदे 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 हज़रत साद रज़ी अल्लाह ताला ने फरमायो तो मां वाह जी न मंडल जी तलवार हलाइण ॾिठी इहे पोइ तलवार हलाए हिक दमे लट ऐं काफ़िरनि जूं मुंडियूं लाहे पियो लाहींदे लाहींदे ख़ुदा जो कसम पाण बि शहीद थियो उन जी ज़ाल खे पतो पियो त मुंहिंजो मुड़ुसु शहीद थियो आहे उठ काहे उहद जे मैदान में आई आहे पंहिंजे मुड़ुस जे लाश खे खणी उठ ते रखी हाणे मदीने थी लॾे ओटो हले नथो उठ नथो हले ॾाढियूं लठियूं ॾियूं हणेस मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चयो हुयो सोहणा साईं अमर बिन जमूह रज़ी अल्लाह ताला नो शहीद थियो हुन जी घरवारी हुन जे लाश कढण के आई पर मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम उठ मदीने हले कोन थो हुजूर फरमायो हलण वक्त कुछ चयो हुयई आओ मुंहिंजा साईं ज़ाल चवे थी साईं बैतुल्लाह ने मोह करे चवे पियो अल्लाहुम्मा ला तुरद्दिनी फी अली हे मुंहिंजा अल्लाह हाणे मांखे पंहिंजे आल ने वापस न मोटाए जा अल्लाह ओ तौहीदाबाद में अचण वारो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम अंबिया फरमायो पुत्र उठ नालंदो अमर बिन जमूह जी दुआ कबूल थी वई रब शहादत वीर नज़बरन जी जान भी पंहिंजे रस्ते में कबूल करे छॾियईंस माल भी वयो जान भी माल भी जनो जान भी जणी जहाद मौली नदीम जो मसले जो कम शुरू कराए चो माल भी ॾींदासीं त जान भी जंहिंखे माल न आहे तो साईं मज़दूरी कंदासीं साईं 5 ॾींहं मुंहिंजी मज़दूरी लिखी मां 5 ॾींहं साईं तू मज़दूर न बिहार जाए अल्लाह जो घर ठहे तो मस्जिद साईं मां 5 ॾींहं न त 2 ॾींहं भला मां 2-3 वाला 2 ॾींहं वरी 2 ॾींहं ॿियो साईं 2 ॾींहं मां ईंदुमि साईं वरी 2 ॾींहं जे वटि वरी पैसो आहे उहो चए साईं मां जेको आहे तव्हांखे सिरूं थो वठी ॾियां को चवे साईं मां तव्हांखे सीमट थो वठी ॾियां को चए साईं मां तव्हांखे जेको आहे लोह थो वठी ॾियां ईअं ख़ुदा जो कसम सभु मिली जुली करे कंदासीं न त मौली नदीम जो मदरसो तयार केॾो सवाल केॾो अजरा सोचो अथव हितो जा त 4 ॾोकर ख़र्च थींदा पर एजाज देसी ताईं बि मस्जिद हूंदी न ख़ुदा जो कसम भली मां मरी वञा तव्हां मरी वञो मुल नथी भलियो वञे पर इहा मस्जिद ते बीठी हूंदी न जेसी ताईं हूंदी न तूं भली मरी वञ पर तुंहिंजे नामा अमाल में मलाइका नेकियूं पिया लिखनि हा हेॾो सहाबा ईअं हुया मानू पिया चवन मके जा मुशरिक यार मोहम्मद नौजवान माराए छॾिया जवानियूं ख़र्च करे माल बि ॾियनि था जान बि मरी विया त छुटा जवान जवानियूं विञाए वेठ अल्लाह तो फरमाए ना ना मुझा सोना चवेन रब तो फरमाए वला तसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला बल अहया उन्द रब्बिहिम युरज़क़ून वरी भी जाते कुरान फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून वली भी जाते फरमाए तो इन्नल्लाह अस्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह देखो दादा सुभान अल्लाह चंदो मदीने में ओ दोस्तों अल्लाह तो फरमाए सोना चवे न मां रब व्यापार कयो आ व्यापार व्यापार अल्लाह जो व्यापार ओ चाचा साहब ओ भी कौम वारो रब व्यापार तो करे व्यापार ता भी व्यापार कंदा हो कणक ॾेई पैसा वठो पैसा ॾेई सारियूं वठो चांवर वठो कच्ची वठो व्यापार कंदा हो न अल्लाह तो फरमाए मां भी व्यापार थो
अल्लाह फरमा वापर साईं कैसा मोमिनन मां मुंड में ॿुधायो त मोमिन केर जेके अल्लाह जो नालो ॿुधनि त दिलि ॾकी वञे मोमिन आहे क़ुरान ॿुधाएसि त ईमान वधी वञेसि मोमिन आहे हर ॻाल्हि में तवकल करे दादा अल्लाह वापारो कयो आहे त तवकल तो अल्लाह अल्लाह जी यारी यारी अल्लाह यारी रख तव्हां यारी रखंदव अल्लाह सां यारी रखंदव नथा ॻाल्हायो अल्लाह सां यारी रखंदव न बा अल्लाह जी यारी ॾुखी ॿुधायो चांडे जी यारी सवली अल्लाह जी सभा ॾुखी ॾाढी ॾुखी पर मज़ेदार मूसा अलैहिस्सलाम वञे पियो रस्तो वठियो हिकिड़ी रियासत जो बादशाह हुजे मूसा काॾे थो वञे अल्लाह ॾे थो वञे तूर सीना ते ॻाल्हाइण जी अल्लाह के चए जाए त फिलानी रियासत जो हिकिड़ो बादशाह वा चवे थो मां तोसां यारी रखंदुसि मूसा चयो साईं हे फिलाणो रियासत जो बादशाह वा वो चए थो मां अल्लाह सां यारी रखंदुसि अल्लाह चयुसि मूसा चवेसि जे तो यारीअ जी पाण तुदको कयो आहे त असांजी बि यारी अथई फरमायई जेको यार यार खे आज़माईंदो दोस्तीअ में आज़माइश खुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमा सा ईमान वारन के आज़माईंदो हो मोमिनन सां वापार कंदो हो यारी रखंदो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अंफुसहुम व अमवालहुम उन्हनि जी जान भी वठंदासीं माल भी वठंदासीं हिन यारी रखी खुदा जी ज़ात जो कसम रब जो इम्तिहान आयो रब तो फरमा वला नबलुवन्नकुम बिशैइन من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون अल्लाह तो फरमाए असां आज़माइंदा कले माल वठी कले बीमारी ॾेई कले पुट खसींदासीं कले औलाद खसींदासीं ॾिसूं न तव्हां तो यारी रखी आहे ॾिसूं त पूरा लहो था यार को नालो असां ईमान आंदो आहे न रब तो फरमाए असां आज़माईंदासीं आज़माइश वो बादशाह जे मथां आज़माइश कहिड़ी अची वई वेठो चई साईं फिलानी बनी जेका ही न सोचरे बचे हा वो तो अन्न थोरो आयो चई घणो आयो चई वधि में वधि इहो 200 मण चई अॻे घणो आयो चई साईं 400 मण चई हल अधु ते अधु चई हा साईं अधु ठीकु आहे वरी हेॾो ॿियो अमर आयो चई साईं बकरियूं बियूं चरनी तो वारियूं आई बाहि बकरियूं सड़ी वई वरी ॿियो भॼंदो आयो चई साईं घर किरी पई बाहि लॻई परेशान थियो अॻे 400 मण हे बकरियूं कुझु न थियो ज़ाल मरी वई घर किरी पियो मूसा अलैहिस्सलाम ने कारे थो वञे चई तूर सीना जबल ते अल्लाह खे चइजे असांखे तो वारी यारी न खपे जनाबे मूसा नबी चयो मुंहिंजा मौला तो वारो यार फ्री वियो ओ बादशाह फ्री अल्लाह फरमायो मूसा जी मुंहिंजा अल्लाह वञी चवेसि इहो तुंहिंजो गुण जो यारी रखी भञंदो आ मां रब जो यो गुण न जो मां यारी रखी भञा न तू भञ त भली भञ पर मां अल्लाह कोन भञंदो मां तू भञ त भली या तुझी आदत जो रखियो भञ असां न भञला
चई सही चई न न चई सन भजंदासीं मोटी आयो मूसा चयसि अलाह तो चवे त तुंहिंजी आदत आहे तूं यारियूं रखी वरी भॼंदो आहे वरी रखी भॼंदो आहे असांजी आदत न आहे असां जंहिंसां रखंदा आहियूं त भॼंदा न आहियूं तूं भॼ त भॼ पर मां अलाह न भॼंदोमांइ हिन यार चयसि जे न भॼंदे त मुंहिंजी पकी त पके जे पकी अची साईं इम्तिहान थिया आज़माईंदोमांव ईमान आणींदव अलाह वारा थींदव त आज़माइश ईंदव मतां को चए त मां निमाज़ थो पढ़ां साईं हे छा निमाज़ शुरू कई आहे उठ मरन ईअं न थिए पोइ जत वीचारे खे लाइ कंहिं चयो त निमाज़ पढ़ पोइ निमाज़ शुरू कई त उठ मरी वरी ॿियो निमाज़ बि न पोइ छॾे पोइ वञी ॿ टे उठ बचसि पोइ चई मां छॾे सभु उठ मरी विया छॾेसि निमाज़ पोइ निमाज़ छॾियईं पोइ उठ पिया तंग कनिसि पोइ हिकिड़े उठ खे चई सिधो न पियो थिएसि डंडा हणेसि त बि सिधो न थिए पोइ चए पोइ सही न पिया हलंदई पढ़ां निमाज़ कराई कम पूरा चई सिधो नथो थिए पढ़ाई निमाज़ कयईं पूरो हलिया वेसि उठ ईअं आज़माईंदो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ व नक़सिन मिनल अमवालि वल अंफुसि वस्समरात रब तो फरमाए असां आज़माईंदा कॾहिं दुश्मन जो भउ कॾहिं दुश्मन जो भउ कॾहिं बुख कॾहिं माल में नुक़सान कॾहिं औलाद में नुक़सान कॾहिं पाण बीमार रब तो फरमाए आज़माईंदासीं हुन बादशाह जे मथां आज़माइश आई ॿार वियो माल वियो खुदा जी ज़ात जो कसम आहे हिकिड़े मुल्क जो बादशाह आयो रियासत ते हमिलो कईंसि मुल्क बि हलियो वियो हाणे हथ में लठ ऐं लोटड़ो वीचारो रोड ते वेठो हो हिन मुल्क जो बादशाह हिन मुल्क ते अची कब्ज़ो कयईं हलियो वियो उहो रोड ते वेठो हो बादशाह हाणे अल्लाह जे इश्क में फ़कीर थी वियो रोड ते वेठो हो अल्लाह अल्लाह ओ तौहीद आबाद वारो हुन बादशाह जे महलात में हाथी जो निकतो इनके बादशाह अल्लाह जे यार अल्लाह जे दोस्त अल्लाह जे वली के सूंड में खणी करे ये करे फिटो जो कई रोड ते वनी किरो शहीद थियो जनाबे मूसा नबी चयो मुजा मौल इन वेचारे तुझे इश्क में माल वयो औलाद वई जमीन वई मुल्क वयो पर न जो हेड़ो मौत जो हाथी मारियोस ॾाढो दुख थियो अल्लाह फरमाए मूसा जी मुजाल भला मुहारे यार जी ज़ियारत कंदे आओ साईं अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो ये पर्दा हटी विया अया जो ॾिसे अल्लाह वारो वली जन्नत में वेठो आ हूरा जो वेठो हिंदोरन में लो ॾिसे गिलमान ये मुल्क वालो दिसी मूसा जैसे ने हवाल चे सही अल्लाह वाह जी यारी ने भाई सुभान अल्लाह चे जो चे मुल्क वाले परवाह ना है ए दिसे नो ना इते वेठो आया ए जन्नत जो हुना मुके दियो हिंदोरन में लोडन ए शराबन तहूरा ए साईं के चवा माखी जी नहर थई ए साईं के चवा किस्मे किस्मे जा मेवा थई अल्लाह साईं चवे तो छा जाए हर रब तो छा जाए छा कपे मां चौथे गंजा वरी पूछे तू छा कपे मां गंजा वरी पूछे तो अया का गाल बुधाए न मां चौथे गंजा के ना या बुधाए न हल तस्तऊन सया छा पो मां हिकड़ी गाल चवास तो मन्ने न तो मूसा तू चेस मन्ने केड़ी चे मां चवास तो मां के मोटाए उन रोड ते वेहा ओ बादशाह वारो हाथी निकरे मां के सूंड में खणी फेराए रोड ते हणे उन टाइम ते मूस जने मुझे जिस्म मारो निकतो हो नूर कणक में अल्लाह पांजो दीदार करायो हो ओ जन्नत नहीं मूसा खुदा जी ज़ात जो कसम ही जन्नत जो हूर महल गिलमान किस्मे किस्मे जा मेवा पर खुदा जी ज़ात जो कसम इनमें एडो मज़ो लागे जेडो अल्लाह जे दीदार में मज़ो हो
सही न सुभान अल्लाह रब जे दीदार में वॾो मूसा चवेसि मोटा आहे अल्लाह तो चवेसि मोटाईंदासीं कोन बाक़ी हिते तोखे दीदार पिया कराईंदा अल्लाह जी यारी ॾुखी अथव आसमाई सहाबी पंहिंजूं जानूं ॾिनऊं बच्चा ॾिनऊं औलाद ॾिनऊं घर ॾिनऊं वतन ॾिनऊं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तॾहिं त मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन बुलंद थियो जो क़ुर तव्हां सां वटि आहे हिन क़ुर सां यारी रखो मौलाना नदीम साहब जे मदरसे में इंशाअल्लाह हितो क़ुर जा हाफ़िज़ फारिग़ थींदा पाण भी आलिम जो आलिम फारिग़ थींदा इंशाअल्लाह ऐं जंहिं हे प्लाट ॾिनो आहे न ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हुनखे ख़बर त पोइ पवंदी हाणे ते जेका माल में रब बरकत ॾींदुसि ॾिसंदो इंशाअल्लाह ॾिसंदो बरकतूं ईंदियूं पर मरण खां पोइ जेको अल्लाह जन्नत में मज़ो कराईंदो दीदार कराईंदो न ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जन्नत जे सभिनी मज़र मां वॾे में मज़ो अल्लाह जो दीदार मस्जिद में जैसे कम शुरू थे न ये अचो न हेॾो वञो न पंहिंजी मदरसो भी मोली साहब खे आहे ज़कात थिएव खैरात थिएव सदको थिएव का बास बासियल अथव हाणे ई का घर में वञी हिम्मत कयो पाण का ढगी बासियल आहे को ॾांदो बासियल आहे का मेह बासियल आहे का बकरी बासियल आहे अची मोली साहब खे ॾियो साईं वारो कर अल्लाह जो घर ठही पए अल्लाह त चवंदो कोन त फयकून अल्लाह चवंदो कुन थी त थी पवंदो पर अल्लाह जे आज़माए मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया भी साहबा खाई चंदो वठी मदरसो ठारायो ओले गुलाब जा गुल एड़ा जमया को सिद्दीक़ अकबर बणजी वियो को फारूक आज़म बणजी वियो को उस्मान से नूरन बणजी वियो को अली हैदर करार बणजी वियो को बिलाल हबशिन जो सरदार बणजी वियो चो इंशाअल्लाह हिन मदरसे मां भी गुलाब जा गुल फारिग़ थींदा इंशाअल्लाह मां जो कुछ अल्लाह कबूल मकबूल मंजूर फरमाए मौली साहब जे हिन मदरसे खे अल्लाह ताला आबाद फरमाए अल्लाह ताला जिन दोस्तनि मैदान वक़फ़ कियो आहे मौलाना साहब जे मदरसे जे लाइ अल्लाह ताला जे माल में रिस्क में उम्र में सेहत में बरकत फरमाए ये इफ्तिताही जलसो मौली साहब जो ये इफ्तिताह थे ये ताकि जमात खे ख़बर पए त मौलाना नदीम साहब जो मदरसो कयो आहे उते को बोर्ड लॻो आहे इंशाअल्लाह ये कड़ा भी एड़ी मज़बूत थी वेंदी हाली ॾाढी थोरी तकलीफ़ हुई हेठि मथे विची खणी पर इंशाअल्लाह जॾहिं मदरसे बुनियाद थियो ऐं मौली साहब जो कंबर खां उहे बि वॾी ताक़ी घुराए और शंकर जा अहिड़ी ताक़त थींदी तो ऐसी मिट्टी के न चमके इंशाअल्लाह रब्बना दुनिया से या अल्लाह सही मौलाना नदीम साहब जे मदरसे खे आबाद फरमा इन ज़मीन खे आबाद फरमा या अल्लाह ग़ैबी खजाने में मदद फरमाए या अल्लाह तुझो घर पियो ठहे या अल्लाह तुझे मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जो इदारो पियो ठहे अल्लाह जिन दोस्तनि वक़फ़ कियो आहे उनजे माल में रिस्क में बरकत फरमा जेके मदरसे सां ताउन कंदा मां उनजे माल में रिस्क में उम्र में सेहत में बरकत फरमा या अल्लाह इन मदरसे खे आबाद फरमा मौलाना नदीम साहब जे माल में रिस्क में बरकत फरमा जेका जमात सगोरी आई आहे जंहिं बि हिन मदरसे सां जानी माली ताउन कयो उनजे माल में रिस्क में बरकत फरमा इन जमात जे अचण क़बूल फरमा सभिनी मुसीबत दूर फरमा या अल्लाह बीमारनि खे शफ़ा ॾे कामिला आजिला मुस्तक़बिल नसीब फरमा अणघुरियता फरमा अदा खलीफ़े साहब जो भी जेके भी दुआऊं अल्लाह तू कबूल फरमा जंहिं भी इरादे सां घुराए पियो अल्लाह असांजे माल में उम्र में सेहत में बरकत फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह पंहिंजे इस्म आज़म जे मुहाबे ॿिन्ही जहान जूं भलायूं नसीब फरमा ॿिन्ही जहान जे बुराइनि तकलीफ़ुनि खां बचा ये दुनिया में इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्म बिल ख़ैर थे दुनिया में इस्लाम तरह दुनिया मां घरनि जे मरो ज़बान ते कलमो जारी सल्लल्लाहु अलैहि